मोहम्मद सरोई साहब, प्रोफेसर मुख्तार अहमद जना साहब, साईं सैयद फैसल शाह जेके सैयद पीर अली शाह जा फर्ज़ंद आहिनि, सभिनी खे भलीकार बि चऊं था। प्रोग्राम जी शुरूआत शाह लतीफ़ जे शेर सां थी चुकी आहे। मौसम जे हवाले सां बादल बरसात भी हले पई। SOPs जे लिहाज़ खां भी मुख़्तसर प्रोग्राम मां चाहियां थो त साईं जी शख़्सियत ते नहायती सुठा मुक़रर ॻाल्हाईंदा। साईं जी जनम जी तारीख़ 1916 ऐं वफ़ात जी तारीख़ 1999। साईं शुरूआत में पुलिस डिपार्टमेंट में रही चुका, पोइ जॾहिं फ़क़ीरी इख़्तियार कयनि त पुलिस डिपार्टमेंट खां इस्तीफ़ा ॾिननि ऐं साईं जो जेको अबो हुयो उहो भी पुलिस डिपार्टमेंट में हुयो। जॾहिं फ़क़ीरी इख़्तियार कयनि त पोइ सभई सां ॻाल्हि लाही ऐं शाइर ऐं अदब खे पंहिंजो ज़ौक़ ऐं शौक़ खे मुक़ररु कयनि ऐं फ़क़ीरी इख़्तियार कयनि। मां चाहियां थो त मज़हबे ॿुधण जे चेयरमैन खे गुज़ारिश कयूं त आयल महिमाननि जो आजियाणो अची चढ़े। प्रोग्राम जी रीत ऐं रस्म भी आहे, आयल महिमाननि खे भलीकार चइबो आहे, उहो ॿुधण चाहूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी मुझे मौजूद मेहमाननि जेकी असांजे हिन किताब जे मुहूर्त में शरीक थिया आहिनि, असांजो तमामु ई मुंहिंजो गहरो ऐं प्यारो दोस्त प्रोफेसर मुख्तार जना साहब ऐं उन सां ई गॾु मुंहिंजा उस्ताद आहिनि अदब जी दुनिया जा। मां त इहो चवंदो आहियां छाकाणि त इलाही मूं उन खां सिखियो आहे, नज़र लाखाई खां साह शेख हुजे या उस्ताद नज़ीर हुजे, इहे उन मुंहिंजे दोस्तनि जे सिफ़ में आहिनि जिन खे मां उस्ताद बि तस्लीम करे सघां थो। त नज़ीर सरोई साहब खे बि भलीकार चऊं था। मुंहिंजो तमामु वेझड़ाईअ सां उन सां दोस्तीअ जो नातो। साईं अयूब लाड़क साहब पाण कानूनी माहिर आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। तारीख़ जे हवाले सां काफ़ी घणी ॼाण रखंदड़ ऐं गंबड़ जे शहर खे अदबी रौनकूं बख़्शींदड़ मुंहिंजो मोहसिन साईं शाह शेख साहब जेकी हिन प्रोग्राम जी सदारत कनि पिया, साईं खे भलीकार चऊं पिया। ऐं साईं पीर अली शाह दराज़ी जो फर्ज़ंद पाण ह्यूमन राइट्स सां उनजो तालुक़ आहे ऐं हाणे वरी मुंहिंजी दोस्तीअ में अचण खां पोइ सहाफ़त ॾे बि साईं कदम खयो आहे। ऐं अञा 3 सलाह ॾींदोमांव त शाइरी बि आहिस्ता आहिस्ता ज़रूरु सिखनि। त प्यास अली शाह दराज़ी साईं बि हिते मौजूदु आहिनि, साईं खे बि दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। ॻाल्हि इहा करणी आहे त जेसीं ताईं कंहिं जवाहिर खे कंहिं हीरे खे उहो जोहरी उनजे मुल या उनजे क़ीमत खे ज़ाहिर न कंदो आहे या उनजे किरदार खे ज़ाहिर न कंदो आहे त उहो हीरो काफ़ी लिकल हूंदो आहे। त अहिड़ी तरह सां ही पीर अली शाह दराज़ी जेकी शाइरीअ जे दुनिया जा तमामु वॾो नालो आहिनि ऐं इन सां गॾोगॾु पाण रागदारीअ जी सुठी ख़ासी ॼाण रखंदा हुआ। ऐं ख़ुशूसनि उस्ताद मंज़ूर अली ख़ान जॾहिं ॻाईंदो हुयो त साईं पीर अली शाह दराज़ीअ खे पंहिंजे महफ़िल में साम्हूं विहारे पोइ ॻाईंदो हुयो। इहो हुनजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ु हूंदो हुयो ऐं असांजे ॻोठ सां हुनजो इलाही गहरो तालुक़ु। ऐं मूं जेतिरे क़दुरु साईं खे ॾिठो त असां नंढपण वारे दौर में हुयासीं ऐं अक्सर मूं साईंअ खे जॾहिं बि कचहरीअ में ॾिठो त हू ख़ामोशीअ सां कचहरीअ खे ॿुधंदा। ऐं अयूब साहिबु जॾहिं हुन सां कंहिं मौज़ूअ ते को सुवाल या ॻाल्हि थींदी त पोइ ईअं सम्झ में ईंदो त ॼणो हिकिड़ा के दफ़्तर खुली विया हुजनि ऐं उनजा दलील उनजा एॾा सगारा दलील हूंदा। पोइ उहो रागदारीअ ते हुन सां ॻाल्हायो, अदब ते ॻाल्हायो या शाइरनि जे उन लिखड़ियुनि ते ॻाल्हायो त जॾहिं सवाल कबो त पोइ हू ॻाल्हाईंदा, न त अक्सर करे साईं ख़ामोश हूंदा। डॉक्टर कमाल साहब इहो हिकिड़ो वाक़ई बि कमाल करे ॾेखारियो त 30-32 साल गुज़री वञण, मां सम्झां 1989 आहे न साईं जी वफ़ात। त उनखां पोइ 30-32 सालनि जे गैप खां पोइ डॉक्टर साहब उहा शाइरी सेड़ी। ऐं असांजे ॻोठ में साईं हूंदो हुयो भाउ मंज़ूर हैदरी, उहे ॿई भाइर साईं जे शाइरीअ खे साईं जे हयातीअ में ॻाईंदा।
ऐं हू उन्हनि खे वरी राग जेके थींदा हुया सिंधी पंहिंजा, ख़ासि करे उन रागिणियुनि में उन शाइरीअ खे लिखी करे वरी उन खां ॻाराईंदो हो। त इहो सिलसिलो हलंदो रहियो ऐं पोइ इहा शाइरी वरी डॉक्टर साहिबु सेड़ी आहे ऐं हिन ते काफ़ी ॾाढा वेठा आहिनि। ख़ासि करे साईं नज़ीर सरोई साहिब किताब आहिनि, हू साईं जे गज़लनि ऐं काफ़ियुनि ते जामे अंदाज़ में ॻाल्हाईंदा ऐं कहिड़नि शाइरनि जो उन असरु क़बूल हो या कहिड़ा शाइर उन जे दौर में हुया, इन ते असांजे नज़ीर साहिब साईं शाह शेख खे ख़ासि करे असां रिक्वेस्ट कंदासीं त हू इन ते रोशनी विझंदा। अयूब साहिबु उनजे खे बि इहा ई हूंदी त गुज़ारिश असांजी त ख़ासि करे साईं जे ॿोलीअ हिन में जेको लहजो या घाड़ेटो आहे या उन जेके मिसाल या तशबीहूं ॾिनियूं आहिनि उन्हनि ते वरी अयूब साहिबु काफ़ी ॻाल्हाईंदो। ऐं असांजो कहाणीकार ऐं नसर जो वॾो ॼाणू माण्हू वेठो आहे असांजो मुख़्तियार चन्ना साहिबु, प्रोफेसर मुख़्तियार चन्ना साहिबु, उहो इन ई मौज़ूअ खे वाज़िब कंदो त साईं जे जेका शाइरीअ में ख़ूबसूरती आहे या जेके हुस्नाकियूं आहिनि या जेका जमालियात आहे उन ॿोली जे हवाले सां उहे बि हिन ते काफ़ी ॻाल्हाईंदा। त मां काफ़ी न ॻाल्हाए सघंदुमि, इन करे त मां मेज़बान आहियां ऐं मां तव्हांखे ई ॿुधंदुमि त तव्हांजा लख कुर्ब ऐं वॾियूं महिरबानियूं इन किताब जे महूरत जे लाइ तव्हां तकलीफ़ कई असां वटि आयो, तव्हांजा किरोड़े कुर्ब वॾियूं महिरबानियूं। इहो या बज़्म गुलनि जा चेयरमैन गुलनि जा हींअर मां चाहींदुमि त सैयद पीर अली शाह जो कलाम जेको किताबु आहे हुनजी महूरत जी रस्म करे ऐं महिमाननि जा ख़्यालात ऐं उन्हनि खे जेके साईं रिक्वेस्ट कई आहे त काफ़ी ते ॻाल्हाईंदा, गज़ल ते ॻाल्हाईंदा या साईं जूं जेके तशवीहूं आहिनि, साईं जा जेके ख़्याल आहिनि उन्हनि ते पोइ बाक़ाइदे निशस्त थींदी। हींअर मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त किताब साईं जे हथनि में ॾिना वञनि। ये